to Time News Studios. You are watching 6 PM Bulletin. वज़ीर आज़म तरफ़ां सिंध जे बेटनि ते नओं शहर अॾण वारे मनसूबे सां मसइला हल थियण बाबति आगाही मुहिम हलाइण जी हिदायत। आइलैंड ऐं रावी अथॉरिटी जे हवाले सां इजलास दौरान वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी, गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं आइलैंड अथॉरिटी जे चेयरमैन जी शिरकत। इजलास दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो त बेटनि वारो मनसूबो अॾावती शोबे लाइ इंतिहाई अहमियत रखे थो। आवाम में मनसूबे जी हाकारी पासनि खे उजागर करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म बेटनि ते नओं शहर अॾण वारे मनसूबे खे वक़्त सिर मुकमल करण लाइ प्लान जोड़ण जी बि हिदायत करे छॾी। आलमी बिरादरी भारत जी रियासती दहशतगर्दी बाबति पाकिस्तान तरफ़ां पेश कयल सबूतनि खे संजीदगी सां वठी रही आहे। भारत जी दहशतगर्दी ऐं कश्मीर में इंसानी हक़नि जी भञकड़ी में मुलविस हुअण जा सबूत असां मंज़र आम ते आंदा। DGISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार परडेही मैगज़ीन खे ॾिनल ख़ुसूसी इंटरव्यू में चयो आहे त कोरोना खे मुंहुं ॾियण लाइ पाक फ़ौज पहिरें ॾींहं खां हुकूमत सां गॾु आहे। कोरोना जी ॿी लहर जो बि बहितर नमूने मुक़ाबिलो करे रहिया आहियूं। स्मार्ट लॉकडाउन खे यकीनी बणाइण लाइ बि पाक फ़ौज दस्ता मुहैया कया। DGISPR परडेही मैगज़ीन खे ॾिनल इंटरव्यू में 5th जनरेशन वॉर ऐं CPEC सूधो ॿियनि मामलनि ते बि ॻाल्हि ॿोल कई। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज परोल ते आज़ादी जो मुद्दो पूरो थियण बाद हिकु भेरो ॿीहर कोर्ट लखपत जेल मुंतक़िल। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जेल मुंतक़िल थियण खां अॻु घर भातियुनि ऐं पार्टी अॻवाननि सां मुलाक़ातूं कयूं। खेनि इंतिहाई सख़्त सिक्योरिटी जे पहिरे में मॉडल टाउन खां जेल मुंतक़िल कयो वियो। मरियम नवाज़ PDM जे जलसनि बाबति रिपोर्ट शहबाज शरीफ़ आरो पेश कंदे चयो त PDM जे सतह ते जेके बि ॻाल्हियूं थींदियूं उन लाइ तव्हांजी राय अहमियत वारी हूंदी। अवाम जो एतमाद नवाज़ शरीफ़ जे बयानीअ जी मक़बूलियत जो सबूत आहे। झुमरियूं जिते ऐं जारी जमाला तहज़ीबन में जंहिंजा हवाला। असां हिते शॉपिंग करण आया आहियूं। अजरक टोपी ऐं वाचकोटी वठी। ॾियारो अचे थो त असां ईद वांगुरु ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। सिंध जो ॾियारो आहे बिल्कुलु असां मल्हाईंदासीं ख़ुशीअ सां। असांजी सिंध धरती अमड़ आहे। असां 6 डिसंबर ते पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ सां गॾिजी करे क़ौमी सक़ाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। गांधी साहब तरफ़ां इहो उनवान त ॿेट सिंध जी मिल्कियत ऐं अली काज़ी इन उनवान ते जेको आहे जश्न आहे। कराची सिंध आहे ऐं सिंध मुंहिंजी जिंद आहे। कराची सिंध आहे ऐं सिंध। टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जे सर ते कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾींहुं मल्हाइण लाइ तयारियूं तेज़। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में जागृता तक़रीबन मच कचहरियुनि ऐं गॾिजाणियुनि दौरान 6 डिसंबर ते एकता जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जो अज़म्ज़ आहे। गीतनि, शाइरी ऐं रक़्स ज़रिए सिंध अमर सां बेइंतिहा मोहबत जो इज़हार। ॿारनि सां गॾु औरतुनि बि एकता जी क़ौमी ईद मल्हाइण लाइ तयारियूं तेज़ करे छॾियूं। सिंध बचायोड़े सिरा सिंध जगायोड़े। सिंध बचायोड़े सिरा सिंध जगायोड़े। सभिनी खे भली कार चऊं था तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम पंहिंजी एकता जी स्पेशल ट्रांसमिशन में। पहिरीं त ॻाल्हाईंदा प्यार में, हाणे ॿोलींदा ॿारो। तिन खां लड़ी कर लाड़ो मत पोइ पिछे मां। वाह सेवा, वाह सेवा। सिंध बम्बरे जी ऐं उस्ताद जी, सिंध मिठल वकासी जी ऐं अली नवाज़ जी। कर्क टमंद केलो सारियूं जुवर बाजर सिरत फुलारी आ। ही सोनी सिंधड़ी सारी आ पंहिंजी पाक धरती प्यारी आ। कंवल पारू पातार में भौर भिड़े आकाश। बिनी संधी गालड़ी राज कांदी रास ते इश्क के शाबाश जे ही बबती बेड़ा। वाह सेवा। एक कलम हिकड़ो मां किए पूरो पमा छाल सिंधी
माण्हुनि जे महबूब चैनल टाइम न्यूज़ ते एकता जी मुनासिबत सां ख़ुसूसी नशरियात जारी। कराची सिंध आहे जे मौज़ू सां मॉर्निंग शो दौरान फ़नकार वाहिद लाशारी तरफ़ां सुरनि जी वर्खा। लेखक फ़कीर मोहम्मद लाशारी जे ॿारनि नुसरत ऐं सारंग लाशारी बि शो में शिरकत कई। सुगड़नि ॾोर बेत ऐं परोलियूं ॿुधाए वाह वाह कराए छॾी। कराची जे सेंट्रल ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 16 डिसंबर ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। गुलबर्ग, लियाकताबाद, नॉर्थ कराची ऐं नॉर्थ नाज़िमाबाद जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में कारोबारी सरगर्मियूं मुअत्तल। मेडिकल स्टोर्स ऐं आम वाहिपे जी शयुनि जा दुकान खुलियल हूंदा। पब्लिक ट्रांसपोर्ट ते पाबंदी ऐं रहवासनि लाइ मास्क पाइण लाज़मी करार। सिंध में कोरोना जी ॿी लहर में तेज़ी सां वाध जो ख़दशो। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1983 केस ज़ाहिर। सिहत खाते जी वज़ीर अज़रा फज़ुल पेचूहो चयो आहे त हिकु ॾींहं में 600 खां वधीक कोरोना जा केस वधिया आहिनि। आवाम खे वधि खां वधि एहतियात करण ऐं मास्क लाज़मी तौरु पाइण जी अपील। रुझान जमाली में अॻूणे वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह जमाली जो मढ़ जनाज़े नमाज़ बाद अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। जनाज़े नमाज़ दौरान वॾे तइदाद में माण्हुनि जी शिरकत। तदवीन खां अॻु पुलिस तरफ़ां अॻूणे वज़ीर आज़म खे सलामी बि ॾिनी वई। मीर ज़फ़रुल्लाह जमाली दिलि जे आर्ज़े सबबि रावलपिंडी जे अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। सदर आरिफ अलवी सुभाणे समूरे मुल्क में कोरोना खां बचाव लाइ दुआ जो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। कोरोना SOPs जो नए सिर जाइज़ो वठण लाइ आलमनि जे इजलास दौरान ख़िताब कंदे सदर चयो आहे त सुभाणे कोरोना खां बचाव लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वेंदियूं। मज़हबी आलमनि तरफ़ां सियासी जमातनि खे जलसा ऐं जुलूस कुझु अरसे लाइ मुल्तवी करण जी अपील कई वई। सियासतदान कोरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल नथा कनि। पंहिंजे ख़िताब में सदर जो चवणो हो त मज़हबी आलम इज्तिमाउनि जे हवाले सां आगाही ॾियण जो सिलसिलो जारी रखंदा। पार्लियामेंट ख़ामोश। एग्ज़ीक्यूटिव ऐं शहरी बि SOPs ते अमल नथा कनि। असां गैर ज़रूरी मुदाख़लत छो कयूं? इस्लामाबाद हाई कोर्ट शादी जी तक़रीबनि ऐं इज्तिमाउनि ते पाबंदी वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अदालत पंहिंजे रिमार्क्स में चयो आहे त केरु अदालती हुकुम ते अमल नथो करे ऐं सियासत में रुधल आहे त असां छो मुदाख़लत कयूं। हंगामी सूरत हाल आहे। NCOC जे हुकुमनि ते अमल ज़रूरी आहे। अहिड़े क़िस्म जा मामला अदालत में न अचणु घुरिजनि। पिटिशनर खे पार्लियामेंट ते एतमाद करणु घुरिजे। उते ई मसइले जो हल निकिरी सघे थो। सवाल पैदा थिए थो त छा मुल्क कानून जी अमलदारी तहत हली रहियो आहे? पेट्रोल बहरान जो ज़िम्मेवार केरु? जांच कमेटी। वज़ीर आज़म इमरान ख़ान ॾाढो रिपोर्ट पेश करे छॾी। ज़रियनि मूजिबि रिपोर्ट में निजी ऑयल मार्केटिंग कंपनीज़ खे बहरान जो ज़िम्मेवार करार ॾींदे चयो वियो आहे त पेट्रोल पंप्स खे ॼाणी वाणी तेल जी फ़राहमी बंदि कई वई। पेट्रोलियम वज़ारत ऐं DG ऑयल बि तेल जी फ़राहमी यकीनी बणाइण में नाकाम करार। ज़रियनि मूजिबि रिपोर्ट में इंकशाफ़ कयो वियो आहे त बहरान जे वक़्तु ऑयल कंपनीज़ वटि पेट्रोल मौजूदु हो। हुकूमती इदारनि कंपनीज़ जे तेल ज़ख़ीरनि बाबति जांच न कई। जांच कमेटी तरफ़ां तेल बहरान जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी बि सिफ़ारिश। कंदकोट में दौरे ते पहुतल IG मुश्ताक महर तरफ़ां RPO सखर, लाड़काणो ऐं कंदकोट डिवीज़न जे DIG सां मुलाक़ात। मुख़्तलिफ़ ज़िलनि जे SSPs तरफ़ां बि शिरकत। मुलाक़ात में कचे में थियल ऑपरेशन सूधो अमन अमान जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। पुलिस ऑफिसर्स तरफ़ां IG सिंध खे ॾोहारनि ख़िलाफ़ ऑपरेशन बाबति ब्रीफिंग। DC ऑफिस में पुलिस तरफ़ां IG सिंध खे सलामी बि ॾिनी वई। नैब करप्शन ऐं बदउनवानी जा वधीक 2 रेफरेंस दाख़िल करण ऐं 7 इंक्वायरीज़ शुरू करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नैब चेयरमैन रिटायर्ड जस्टिस जावेद इक़बाल जी सदारत हेठि एग्ज़ीक्यूटिव बोर्ड जे इजलास दौरान अॻूणे सफ़ीर AS बाबर हाशमी ऐं CDA जे अॻूणे डायरेक्टर असदुल्ला फैज़ सूदो ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस दाख़िल करण जी मंज़ूरी। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार ऐं गिलगित बल्तिस्तान जे अॻूणे वॾे वज़ीर महदी शाह सूदो ॿियनि ख़िलाफ़ इंक्वायरी जी मंज़ूरी ॾिनी वई। बोर्ड जे इजलास के ख़िताब दौरान नैब चेयरमैन चयो आहे त नैब जो कंहिं बि सियासी जमात या गिरोह सां वास्तो न आहे। मुल्क में करप्शन जो ख़ात्मो नैब जी पहिरीं तरजीह आहे। सिंध सरकार स्टील मिल्स ख़ानगाइण जी सूरत में 19,000 एकड़ ज़मीन वापसि वठण जो चिताव ॾेई छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां स्टील मिल्स जे मसइले बाबति कमेटी जोड़े छॾी। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त सिंध सरकार
स्टील मिल्स हलाए सघे थी उन लाइ कमु शुरू करे छॾियो आहे। वफ़ाक़ी सरकार पंहिंजे प्यारनि या ATM खे स्टील मिल्स विकिरो कई त सिंध हुकूमत पंहिंजी ज़मीन वापसि वठंदी। हज़ारें एकड़ ज़मीन स्टील मिल्स हलाइण लाइ ॾिनी वई हुई। वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे प्यारनि खे ज़मीन ॾियण लाइ खसारे ऐं मुलाज़िमनि खे बरतरफ़ करण जा ड्रामा करे रही आहे। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस दौरान सईद गनी चयो त असद उमर स्टील मिल्स मुलाज़िमनि जो साथ ॾेई पंहिंजो वाइदो पूरो करे मुतहिदा ॿिए PTI सां इतिहाद ख़तमु करे मुलाज़िमनि सां ॿधी जो इज़हार करे। सखर जी तारीख़ी लैंसडाउन पुल ज़ुबूं हाली जो शिकार थियण वारो मामलो अदालत पहुची वियो। वकील सुहेल महमूद तरफ़ां सिंध हाई कोर्ट सखर बेंच में दरख़्वास्त दाख़िल। अदालत धुरिन खां 12 दिसंबर ताईं जवाब तलब करे वरितो। दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त तारीख़ी विरसो करार ॾिनल लैंसडाउन पुल ज़ुबूं हाल थी वई आहे। इंतज़ामिया पुल जी मरम्मत बदिरां फुटपाथ बंदि करे छॾियो। सिंध सरकार ऐं रेलवे खातो बि तारीख़ी पुल जी मालिकी नथा कनि। ॿुधणी दौरान जस्टिस आफ़ताब अहमद रिमार्क्स ने चयो त रेलवे खातो ऐं सिंध सरकार पुल जी मालिकी छो नथा कनि। छा ही पुल फ़रिश्तनि ठाही हुई? सेक्रेटरी रेलवे DS रेलवे ऐं DC सखर खे नोटिस जारी। टंडोजाम ज़रई यूनिवर्सिटी में नई VC जी मुक़ररी लाइ 24 मां 9 उम्मीदवारनि जा नाला शॉर्टलिस्ट थी विया। सर्च कमेटी तरफ़ां VC जे उहिदे लाइ दरख़्वास्त ॾींदड़ 14 उम्मीदवार नाअहल करार। ज़रियनि जो चवणु आहे त डॉक्टर मंसूर सुमरो, फ़तेह मोहम्मद मरी, सग़ीर अहमद शेख, डॉक्टर सफ़र मीरजत ऐं डॉक्टर कमरुद्दीन चाचड़ जा नाला इंटरव्यू लाइ शॉर्टलिस्ट कया विया। तालीम खाते जे अॻूणे सेक्रेटरी सभागो ख़ान जतोई जो मड़ हैदराबाद भरिसां किरण शोरो ॻोठ दफ़नायो वियो। संदसि जनाज़े नमाज़ दौरान वॾी तइदाद में माण्हुनि शिरकत कई। सभागो ख़ान जतोई खे डेंगी सबबि कराची जी निजी अस्पताल मुंतक़िल कयो वियो हो, जिते हुन दम ॾिनो। नवाबशाह में पुलिस कांस्टेबल्स जी पोस्ट ते भर्तियुनि लाइ उम्मीदवारनि जी डोड़ दौरान हिकु नौजवान फौत थी वियो। नौजवान अब्दुल करीम खोसो जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले। ज़रियनि जो चवणु आहे त उम्मीदवारनि जी डोड़ दौरान नौजवान बेहोश थी किरी पियो, जंहिं बाद हुन दम ॾेई छॾियो। डोड़ लाइ तइ थियल मुफ़ासिलो डिघो हुजण सबबि वाक़ियो पेश आयो। मीरपुर ख़ास में बि उम्मीदवारनि जी डोड़ दौरान जाम नवाज़ अली वासी नौजवान अहमद अली मजीदाणो फौत। डॉक्टर्स जो चवणु आहे त डोड़ दौरान नौजवान खे दिलि जो दौरो पियो हो। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में एहसास कफ़ालत सेंटर्स की इंतज़ामिया जी नाअहली सबबि मुस्तहिक औरतूं दरबदर। काज़ी अहमद, दौड़, भिरिया सिटी ऐं ॿियनि शहरनि में मुस्तहिक औरतूं कलाकनि जा कलाक इंतज़ार करण बाद ख़ाली वापसि। ग़रीब औरतुनि तरफ़ां माफ़िया एजेंट जी पुरलुट ख़िलाफ़ विदाहूं। लाड़काणो जे प्रो VC स्कूल ऐं PVC स्कूल में रेंजर्स ऐं पुलिस जी कार्रवाई दौरान एजेंट्स सूदो 9 ॼणा गिरफ़्तार। रक़मूं ॾियण वारियूं मशीन्स तहवील में वरितियूं वयूं। पुलिस जो चवणु आहे त मुस्तहिक औरतुनि तरफ़ां कटौती जी शिकायतुनि ते एजेंट्स ख़िलाफ़ कार्रवाई कई वई। ऐं इस्लामाबाद में सियारे जी मुंद वणनि खे ख़ूबसूरत रंगनि में रंगी छॾियो। वफ़ाक़ी गादी वारे शहर में वणनि जी ख़ूबसूरती सियाहनि खे पाण ॾांहुं माइल करे वरितो। शहरी ऐं सियाह सियारे में ख़ूबसूरत रंग पसंदि लाइ पार्क, सूदो, रोड रस्तनि जा चकर ॾींदा रहिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस सां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।